मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक 6 ज़ोर जे मयार लाइ अहम शर्त इंपॉर्टेंट टर्म्स फॉर टॉर्क। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जी वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे ज़ोर जे मयार लाइ अहम शर्त यानी इंपॉर्टेंट टर्म्स फॉर टॉर्क। हाणे असां शुरू कयूं था इंपॉर्टेंट टर्म्स फॉर टॉर्क। तो इनके शुरू करण खां पहिरीं असां इहो सम्झंदासीं त टॉर्क लफ़्ज़ छा आहे ऐं उन जी माना छा आहे। अगरि जेकॾहिं असां टॉर्क लफ़्ज़ जी ॻाल्हि कयूं त टॉर्क लफ़्ज़ जेको आहे प्यारा ॿारो उहो वरितल आहे लातीनी ॿोलीअ जे लफ़्ज़ टार्करे मां। ठीकु आहे, हाणे उहो लफ़्ज़ कहिड़ो आहे, उहो आहे टार्करे। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे हीउ लफ़्ज़ लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंखे इंग्लिश में लैटिन लैंग्वेज बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां हिन लफ़्ज़ जी जेका माना आहे इंग्लिश में उहा आहे रोटेशन, यानी कंहिं बि शइ जो फिरणु, मूव करणु। मूव करण जो मतिलबु इहो न आहे त हिकु जॻह तां ॿी जॻह ते हलियो वञे, मतिलबु हिकिड़ी पॉइंट ते पियो फिरे, जीअं घड़ियाल जूं सुइयूं वग़ैरह हूंदियूं आहिनि, अहिड़े नमूने सां। ठीकु आहे, तो हिन टॉर्क जे असां टॉपिक खे शुरू करण खां पहिरीं असां कुझु उन जे बारे में कुझु अहम शयूं पढ़ंदासीं जेको असांजो अॼु टॉपिक बि आहे त इंपॉर्टेंट टर्म्स फॉर टॉर्क। त अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असां ॾिसूं था त बेसिकली रिजिड बॉडी छा थींदियूं आहिनि। ठीकु आहे, सभ खां पहिरीं जेको असां वटि टर्म आहे उहो आहे रिजिड बॉडी। हाणे रिजिड बॉडी छा थींदियूं आहिनि उन्हनि जी जेकॾहिं असां डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन में चवे थो अ बॉडी इज़ कंपोज्ड ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स। हिकु बॉडी, हिकु जिस्म जेको ठहियलु आहे तमामु घणनि नंबर्स ऑफ स्मॉल पार्टिकल्स जो। ठीकु आहे, जेको ठहियलु आहे तमामु घणनि नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स जो, माना तमामु नंढनि ज़रड़नि जो। उन खां पोइ चवे थो इफ द डिस्टेंसेस बिटवीन ऑल द पेयर्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द बॉडी डू नॉट चेंज बाय अप्लाइंग फोर्स देन इट इज़ कॉल्ड ए रिजिड बॉडी। चए थो त जेकॾहिं असां उन जिस्म ते फोर्स अप्लाई कयूं, फोर्स लॻायूं, उन फोर्स लॻाइण जे बावजूदि उन जिस्म जे अंदरि जेके पेयर्स ऑफ पार्टिकल्स आहिनि, ठीकु आहे, माना जेके पार्टिकलनि जा जोड़ा आहिनि, जेके ज़रड़नि जा जोड़ा आहिनि, उन्हनि जे विच में जेको डिस्टेंस आहे उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी चेंज न अचे। हाणे इनखे असां कुझु मिसालनि जे ज़रिए सम्झण जी कोशिशि कयूं था। तो मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि कंहिं गाॾीअ जी ब्रेक आहे, जेकॾहिं असां उन ब्रेक खे लॻाईंदासीं, उनखे फोर्स लॻाईंदासीं, पेर सां उनखे जेको आहे असां ज़ोर लॻाईंदासीं, त छा थींदो आहे त ब्रेक असांजी ज़ोर लॻाइण खां पोइ उन फीथे खे छा कंदी आहे, रोकींदी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे छा थो थिए त उन ते जॾहिं असां ज़ोर था लॻायूं त उन ब्रेक जेका हूंदी आहे उन ब्रेक जे कंहिं बि शेप वग़ैरह में चेंज न ईंदी आहे। प्यारा ॿारो, शेप तॾहिं चेंज थींदो आहे जॾहिं ॿिनि पार्टिकलनि जे विच वारो जेको डिस्टेंस हूंदो आहे उहो वधी वञे या उहो घटिजी वञे। इन सूरत में कंहिं बि जिस्म जो जेको शेप आहे उहो तब्दील थींदो आहे। तो असां जेकॾहिं हिन ब्रेक वारे केस में ॾिसूं त ब्रेक में जॾहिं असां गाॾीअ खे ब्रेक लॻाईंदा आहियूं त छा थींदो आहे त उन में उन पार्टिकलनि जे विच में जेको डिस्टेंस हूंदो आहे उहो असांजो सेम रहंदो आहे। सही आहे, अगरि जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिकिड़ो पानो आहे, असां उहो यूज़ कयोसीं ऐं उनखे उहो भॼी पियो। ठीकु आहे, हाणे भॼी पवण जे सूरत में बि छा थींदो त हू भॼंदो त ज़रूरु, पर उन जी शेप में चेंज न ईंदी। माना इन मतिलबु इहो आहे त पार्टिकल जे विच में जेको डिस्टेंस आहे उन्हनि में तब्दीली न ईंदी। ठीकु आहे, त रिजिड बॉडी जी जेका सिंधीअ में माना थींदी उहा थींदी सख़्तु जिस्म। ठीकु आहे, सो अहिड़ो सख़्तु जिस्म जंहिंमें लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स हुजनि ऐं उन खां पोइ उन लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स जा जेके पेयर्स आहिनि उन्हनि जे विच में जेको डिस्टेंस आहे उहो असांजो सेम रहे जॾहिं त असां उन बॉडीअ ते फोर्स बि लॻायूं। हाणे हिन ॿिनि मिसालनि मां इहा शइ असांखे ज़ाहिर थी
त बाडीअ ते जेकॾहिं असां फोर्स लॻाईंदासीं बाडी टुटी त सघे थी पर उहा डिफॉर्म नथी थी सघे, उन जो शेप चेंज नथो थी सघे। ठीकु आहे। हिते जेका डेफिनेशन चवे थो उहा इहा ई चवे थो त माना कंहिं बि जिस्म जे अंदरि पेयर ऑफ द पार्टिकल्स आहिनि उन जे डिस्टेंस जे विच में कंहिं बि क़िस्म जी का चेंज न ईंदी जॾहिं त असां उन ते फोर्स बि अप्लाई कयूं। ठीकु आहे प्यारा वारो। हाणे असां नेक्स्ट टर्म ते हलूं था। नेक्स्ट असां वटि जेको टर्म आहे उहो आहे एक्सिस ऑफ रोटेशन। हाणे एक्सिस ऑफ रोटेशन छा थींदी आहे उन जी डेफिनेशन खे ॾिसूं। उन में चवे थो द पार्टिकल्स ऑफ द बॉडी मूव इन सर्किल विथ देयर सेंटर्स ऑल लाइंग ऑन दिस लाइन इज कॉल्ड लाइन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन। हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चवे थो त जिस्म जा ज़रड़ा कंहिं हिकिड़े दायरे में हलनि था, कंहिं हिकिड़े सर्किल में हलनि था, उन में मूव करनि था, पर उन्हनि जा जेके मर्कज़ आहिनि उन्हनि मतिलबु उन पार्टिकल्स जा जेके सेंटर्स आहिनि उहे सभई हिकिड़ी लाइन ते लाइ करनि था, हिकिड़ी लाइन ते बीठल आहिनि। तो उन लाइन खे असां छा था चऊं, उन लाइन खे चऊं था असां लाइन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन। ठीकु आहे। तो हाणे असां कुझु मिसालनि ते गौर था कयूं त मिसालनि जे ज़रिए असां उनखे सम्झण जी कोशिशि था कयूं। तो असां वटि पहिरियों मिसाल आहे हीउ दरवाज़े जो। तो अगरि जेकॾहिं असां हिन दरवाज़े खे ॾिसूं त हीउ जेको दरवाज़ो आहे इनखे असां छा कंदा आहियूं, हिन पॉइंट तां हिन हैंडल खां वठी करे असां हुनखे खोलींदा बि आहियूं ऐं बंदि बि कंदा आहियूं। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन दरवाज़े जी ॻाल्हि कयूं त छा असां जॾहिं हिन दरवाज़े खे खोलींदा आहियूं या बंदि कंदा आहियूं त हीउ दरवाज़ो बिल्कुलु बि ॿाहिरि निकिरी वेंदो आहे या हीउ पंहिंजी जॻह छॾे वेंदो आहे? बिल्कुलु बि न। हू पंहिंजी जॻह ते ई बीठो हूंदो आहे, पर छा हूंदो आहे त उनजी हिकिड़ी साइड मूव कंदी आहे ऐं हिकिड़ी साइड उनजी छा हूंदी आहे, फिक्स हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे हीअ जेका उनजी साइड फिक्स आहे जिते अंजीस लॻल हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन अंजीसनि जे ज़रिए ही दरवाज़ो जेको आहे उहो मूव कंदो आहे। तो इहा अंजीसनि वारी जेका जॻह आहे उहा उन्हनि जी एक्सिस ऑफ रोटेशन आहे। ठीकु आहे। या असां इन पॉइंट खे, इन अंजीसनि वारी पॉइंट खे छा चवंदासीं, एक्सिस ऑफ रेवोल्यूशन। हाणे जेकॾहिं तव्हां हिन दरवाज़े खे ॾिसंदव त दरवाज़े जा सभई जेके पार्टिकल्स आहिनि उहे हिन हिकु पॉइंट ते जेको आहे त माना मूव कंदा अॻिते पोइते। ठीकु आहे। अॻिते पोइते न, हिन जो मतिलबु आहे त माना हिन जे गिर्द ई रोटेट कंदा। सही आहे। तो हिन पॉइंट जे गिर्द सॼा पार्टिकल रोटेट कंदा। तो हीअ असांजी छा आहे, हीअ जेका अंजीसन वारी पॉइंट आहे उहा असांजी एक्सिस ऑफ रोटेशन आहे। उन खां बाद में हिकिड़े ॿिए मिसाल ते था हलूं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां पंहिंजे जिस्म ते थोरी नज़र फेरायूं त असांजे जिस्म में बि काफ़ी सारियूं अहिड़ियूं पॉइंट्स आहिनि जेके असांजूं एक्सिस ऑफ रोटेशन आहिनि। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिते कुल्हे जी ॻाल्हि कयां त कुल्हे वारी जेका जॻह हूंदी आहे उहा बि असांजी छा आहे, एक्सिस ऑफ रोटेशन आहे। तो असां हिन कुल्हे वारी जॻह तां पंहिंजी बांह खे छा कंदा आहियूं, रोटेट कंदा आहियूं अॻिते पोइते। ठीकु आहे। हेठि मथे वग़ैरह। पर हीअ जेका कुल्हे वारी जॻह हूंदी आहे इन पॉइंट ते असांजी बांह छा हूंदी आहे, फिक्स हूंदी आहे। ठीकु आहे। या उन खां बाद में जेकॾहिं मां हिते ठूठ वारी ॻाल्हि, ठूठ वारी पॉइंट जी ॻाल्हि कयां त इन ठूठ वारी पॉइंट ते बि असांजी जेका बांह हूंदी आहे उहा हितां अॻिते पोइते मूव कंदी आहे या मूवमेंट कंदी आहे इन पॉइंट ते, पर इन खां कॾहिं बि अलॻि न थी वेंदी आहे या कुल्हे खां असांजी बांह अलॻि न थींदी आहे। जेकॾहिं मां हिन वेणीअ जी ॻाल्हि कयां, ठीकु आहे, त हिन पॉइंट ते बि असां जेको हथु ईअं मूव कराईंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे हिनखे के वेणी चवंदा आहिनि, के काराई चवंदा आहिनि। ठीकु आहे। ख़बर न आहे तव्हांजी लैंग्वेज में इनखे छा चयो वेंदो आहे। सो चवण जो मतिलबु आहे त हीअ जेका असांजी चंबी हूंदी आहे, सो हिन चंबीअ वटां जेको असां पंहिंजे हथ खे मूव कराईंदा आहियूं, सो इहा बि हिते असांजी एक्सिस ऑफ रोटेशन आहे हथ जी। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं मां अञा वरी हेठि थोरो जंघनि जी ॻाल्हि कयां त जंघनि में हिन गोॾे वारी पॉइंट जेका आहे उहा असांजी एक्सिस ऑफ रोटेशन आहे। उन खां पोइ इहे सथर जे मथां हिन पॉइंट ते जेको आहे इहा बि असांजी एक्सिस ऑफ रोटेशन आहे। जॾहिं असां मूव कंदा आहियूं, हलंदा आहियूं, ठीकु आहे, त असांजो गोड़ो बि मूव कंदो आहे हिन पॉइंट ते ऐं मथां सथर वारी पॉइंट तां हितां असांजी जंघ बि छा कंदी आहे, मूव कंदी आहे। या उन खां बाद में जेकॾहिं मां हिते पंहिंजे कंध जी ॻाल्हि कयां त कंध वारी पॉइंट ते बि असां पंहिंजे चहिरे खे जेको आहे असां हितां इन पॉइंट तां अॻिते पोइते मूव करे वेंदा आहियूं। ठीकु आहे। सो असां वटि काफ़ी सारियूं जेको आहे त जिस्म में अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके असांजूं छा कंदियूं आहिनि, हिकिड़ी पॉइंट ते फिक्स हूंदियूं आहिनि, पर उतां असां उन्हनि पॉइंटुनि तां असां उन जिस्म खे रोटेट करे सघंदा आहियूं। ठीकु आहे। तो इहे जेके रोटेशन वारियूं पॉइंट्स आहिनि इहे असांजूं छा आहिनि, इहे असांजूं एक्सिस ऑफ रोटेशन आहिनि। ठीकु आहे। हिन में असांखे ख़बर पइजी वई त असांजे जिस्म में बि एक्सिस ऑफ रोटेशन या एक्सिस ऑफ रिवोल्यूशन वारियूं पॉइंट्स मौजूदु आहिनि। ठीकु आहे। तो उन खां बाद में हिकिड़ी असां ॿिए एग्ज़ाम्पल ते था हलूं त उन मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो सीसा आहे। ठीकु आहे। सो उन में ॾिसो वञे त हीअ जेका पॉइंट आहे, हाणे इहा पॉइंट असांजी छा आहे, एक्सिस ऑफ रोटेशन आहे। ठीकु आहे।
हाणे इन ई पॉइंट तां असांजो जेके ही ॿार आहिनि पोइ हिन जेको आहे तख़्ते ते वेठा हूंदा आहिनि तो हेठि मथे थींदा आहिनि पोइ हीअ जेका पॉइंट आहे इहा असांजी छा आहे एक्सिस ऑफ रोटेशन मौजूदु आहे। ठीकु आहे एक्सिस ऑफ। सो प्यारा वारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीअ हाणे एक्सिस ऑफ रोटेशन सुठे नमूने सां सम्झ में अची वई हूंदी। त हिन जा असां जेको आहे रियल लाइफ जा कुझु एग्ज़ाम्पल खणी करे मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। सो हाणे असां अॻिते हलूं था। हाणे असां वटि जेका टीं पॉइंट आहे असां वटि वरी मूवमेंट आर्म। ठीकु आहे माना हरकत वारी बांह, सिंधीअ में हिनखे चइबो हरकत वारी बांह। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां इन जी डेफिनेशन जी ॻाल्हि कयूं त हुन में चए थो द परपेंडिकुलर डिस्टेंस बिटवीन द एक्सिस ऑफ रोटेशन एंड द लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स इज कॉल्ड मूवमेंट आर्म ऑफ द फोर्स। चवे थो परपेंडिकुलर डिस्टेंस हुजे कंहिंजे विच में एक्सिस ऑफ रोटेशन जेका हींअर असां डिस्कस कईसीं, उन खां पोइ चए थो एंड द लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स इज कॉल्ड मूवमेंट आर्म ऑफ द फोर्स। हाणे मूवमेंट आर्म हूंदी आहे इनखे असां रिप्रेज़ेंट कंदा आहियूं एल सां या आर सां। ठीकु आहे। सो इनखे हाणे सम्झण जी कोशिशि कयूं था। सो मिसाल जे तौर ते हीअ असां सम्झो त दरवाज़ो खयोंसीं। ठीकु आहे। हाणे दरवाज़े जी हीअ जेका पॉइंट आहे इहा असांजी आहे एक्सिस ऑफ रोटेशन ऐं उन खां बाद में हीअ जेका पॉइंट अथसि इहा आहे असांजी लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। सो हिनखे मां सम्झायां थो अॻिते त लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स छा थींदी आहे। उन खां बाद में हाणे हीअ जेका एक्सिस ऑफ रोटेशन आहे उन खां पोइ हिन पॉइंट ताईं जितां असां दरवाज़े खे हथु विझी करे अॻिते पोइते कंदा आहियूं, खोलींदा ऐं बंदि कंदा आहियूं, तो इहो जेको डिस्टेंस विचों आहे, इहो जेको विचों डिस्टेंस आहे इनखे असां छा चवंदा आहियूं, इनखे चवंदा आहियूं मूवमेंट आर्म। यानी एक्सिस ऑफ रोटेशन यानी अंजीस वारी पॉइंट खां वठी जंहिं पॉइंट ते असां दरवाज़े खे हथु विझी करे खोलींदा ऐं बंदि कंदा आहियूं उन पॉइंट ताईं इहो जेको डिस्टेंस आहे इहा आहे असांजी मूवमेंट आर्म। ठीकु आहे। या असां चलो दरवाज़े वारो एग्ज़ाम्पल वरी असां डिस्कस कयूं था। हिन एग्ज़ाम्पल में तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो मिसाल तौर ते हीअ अंजीसा। ठीकु आहे। हीअ अंजीसा वारी पॉइंट छा आहे, इहा एक्सिस ऑफ रोटेशन आहे। हाणे हिन अंजीसा वारी पॉइंट खां पोइ हीअ जेका पॉइंट हूंदी आहे जिते असांजी लॉक वग़ैरह लॻल हूंदी आहे, सो इन पॉइंट तां असां छा कंदा आहियूं, हथु विझी करे जेको आहे दरवाज़े खे धको ॾींदा आहियूं, बंदि कंदा आहियूं या खोलींदा आहियूं। ठीकु आहे। पोइ हाणे इहा जेका लाइन आहे, इहा जेका पॉइंट आहे मतिलबु हथ विझण वारी ऐं अंजीसा वारी पॉइंट, हीअ जेको डिस्टेंस थियो इहो पूरो जो पूरो डिस्टेंस असांजो छा आहे, मूवमेंट आर्म यानी हरकत वारी बांह। ठीकु आहे। चुरपुर वारी बांह इनखे चवंदासीं असीं। ठीकु आहे। या इन जो हिकिड़ो ॿियो मिसाल असां खणूं था। तो मिसाल जे तौर ते असां साॻियो ई सीसा वारो एग्ज़ाम्पल खयोंसीं त हिन सीसा वारे एग्ज़ाम्पल में बि जेको ॾिठो वञे त हीअ जेका पॉइंट आहे, ठीकु आहे, हीअ पॉइंट असांजी फिक्स जेका आहे उहा असांजी छा आहे, एक्सिस ऑफ रोटेशन आहे। उन खां पोइ हिन पॉइंट खां वठी हिन छोकिरे ताईं या हिन पॉइंट खां वठी हिन छोकिरीअ ताईं हीअ जेके डिस्टेंस मौजूदु आहिनि, मतिलबु फिक्स पॉइंट खां वठी हिन छोकिरे ताईं ऐं हिन फिक्स पॉइंट खां वठी हिन छोकिरीअ ताईं इहा असांजी मूवमेंट आर्म आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हीअ जिते ही फोर्स लॻाइनि था इहा असांजी छा आहे, लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। ठीकु आहे। तो हाणे असां हलूं था लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स ते। त उनजी डेफिनेशन छा आहे, उन में चए थो द लाइन अलॉन्ग विच अ फोर्स एक्ट्स इज कॉल्ड द लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। चए थो अहिड़ी लाइन जिते फोर्स एक्ट करे उन लाइन खे, उन पॉइंट खे असां छा था चऊं, लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। हाणे जेकॾहिं असां हिन दरवाज़े वारे मिसाल में ॾिसूं या हिन असां सीसा वारी मिसाल में ॾिसूं त हुन में छा आहे त असांजो फोर्स किथे थो लॻे, हिते सीसा ते उहो हिन पॉइंट ते थो लॻे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं छोकिरीअ वारे केस में ॾिसूं त उहा छोकिरी किथे थी फोर्स लॻाए, उहो हिन ॿाहिरीं पॉइंट ते थी लॻाए। अगरि दरवाज़े वारे केस में ॾिसूं त दरवाज़े ते जेको असां फोर्स लॻायूं था उहो बि हिन ॿाहिरीं पॉइंट ते था लॻायूं। हीअ जेका ॿाहिरीं पॉइंट आहे जिते असां पंहिंजो फोर्स था लॻायूं। ठीकु आहे। जितां दरवाज़ो थोरो डिस्प्लेस थिए थो, डिस्प्लेसमेंट कवर करे थो। ठीकु आहे। त गोलाऊं मुफ़ासिलो कवर करे थो दरवाज़ो, या सीसा जेको आहे गोलाऊं मुफ़ासिलो थोरो कवर करे थो। इहा जेका पॉइंट आहे इन पॉइंट खे असां चऊं था लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अॼु असां कुझु ही टर्म्स पढ़ियासीं जंहिंमें असां पढ़ियोसीं रिजिड बॉडी छा थींदी आहे, उन खां पोइ असां पढ़ियोसीं एक्सिस ऑफ रोटेशन छा थींदी आहे, उन खां पोइ पढ़ियोसीं मूवमेंट आर्म छा थींदी आहे, ऐं उन खां पोइ लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स छा थींदो आहे। ठीकु आहे। तो हीअ असां 4 टर्म्स पढ़ियासीं जेके असांखे टॉर्क वारे टॉपिक खे सम्झण जे लाइ इंतिहाई ज़रूरी हुया। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में असां वरी टॉर्क खे डिस्कस कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।